नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ख़त लिखी नवाब शाह में संदसि मथां थियल हमले जी जांच ऐं कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। हलीम आदिल शेख ख़त में लिखियो आहे त PSP आफ़ीसर 10 सालनि खां वधीक सिंध में मुक़ररु आहे। रोटेशन पाकिस्की तहत इन आफ़ीसरनि खे ॿिनि सूबनि में मोकिलणो हूंदो आहे। PSP आफ़ीसर पीपल्स पार्टी जी ग़ुलामी करे रहिया आहिनि। मूंखे हमलो हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत करायो वियो। हिन चयो त सिक्योरिटी जी फराहमी जे लाइ IG सिंध सूदो समूरा ऑफिसरनि खे लेटर लिखियो आहे। कारकुननि इतला ॾिनो त PP जा माण्हू हमलो करे सघनि था। DIG नवाब शाह, इरफान बलोच ऐं SSP सऊद मंगसी खे आगाह कयो ऐं पुलिस ऑफिसर मुकम्मल सिक्योरिटी की खातरी कराई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।